अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुअज़्ज़िज़ीन सामीन, मां सिर्फ़ मुख़्तसिर आम पैगाम खणी करे अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। सभ खां पहिरीं असां वोट जी माना ऐं वोट जो मतिलबु सम्झंदासीं त वोट जी छा माना आहे। वोट जी माना ॿिनि लफ़्ज़नि में मां ॾियां त वोट जी माना गवाही आहे, शहादत आहे, ऐं वोट जी ॿी माना आहे अमानत। वोट जी माना गवाही आहे ऐं इस्लाम में सची ऐं हक़ वारी गवाही ॾियणु सवाबु आहे ऐं कूड़ी गवाही ॾियणु, ग़लति गवाही ॾियणु गुनाह आहे। क़ुरान मजीद जे अंदरि सूरत बक़रा जे आयत नंबर 283 जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो, फलयुअद्दिल्लज़ी तुमीना अमानतहू, ॾियो तव्हां अमानत उन्हनि खे जेके उन जा हक़दार आहिनि, मुस्तहिक़ आहिनि, अहल आहिनि। वलयत्तक़िल्लाह रब्बहू, ऐं टिजो पंहिंजे रब खां। वला तक्तुमु शहादा, पोइ तव्हां न लिकायो इन गवाहीअ खे, इन शहादत खे। वमन यक्तुमहा फइन्नहू आसिमुन क़ल्बु, पोइ जेको गवाही खे लिकाए थो पोइ इहा दिलि गुनाहगार आहे। अल्लाहु बिमा तअमलून अलीम, पोइ अल्लाह तबारक व तआला हर उन शइ खे ॼाणींदड़ आहे जेको कुझु तव्हां करे रहिया आहियो। त हिन क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ॿुधायो आहे त इहा गवाही तव्हां न लिकायो, गवाही ॾियणु गुनाह आहे, इहा दिलि गुनाहगार थी पवंदी आहे। गवाही खे लिकाइणु ऐं छुपाइणु वॾो गुनाह आहे। क़ुरान मजीद जे अंदरि इहा आयत मौजूदु आहे, सूरत बक़रा जी 283 नंबर आयत आहे। त इन आयत मां तव्हां असांखे गवाही जी अहमियत सम्झणु घुरिजे त इस्लाम में गवाही जी छा अहमियत आहे। ऐं ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला सूरत निसा जे अंदरि आयत नंबर 58 जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा, बेशक अल्लाह तबारक व तआला तव्हांखे हुकुम करे रहियो आहे, अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा, बेशक ही त अमानतूं जेके तव्हां वटि मौजूदु आहिनि उहे अमानतूं तव्हां पंहिंजे मुस्तहिक़ अफ़राद ताईं हवाले कयो, जेके उनजा अहल आहिनि, जेके उनजा असल मालिक आहिनि, उन्हनि जे तरफ़ हवाले कयो। त हीअ वोट बि हिकु अमानत बि आहे, गवाही बि आहे। त क़ुरान मजीद जे अंदरि तव्हां असांखे इन अहमियत, इन गवाही जी अहमियत ऐं इन अमानत जी अहमियत सम्झणु घुरिजे। हीअ आयत असल में जेका मां तिलावत कई आहे, इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा, कंहिं ॿिए मौज़ू ते नाज़िल थी आहे। अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदरि अमानत जे मौज़ू खे ज़िक्र कयो आहे, अहमियत खे ज़िक्र कयो आहे। इन लिहाज़ सां मां इहा तिलावत कई आहे। त वोट बि हिकु अमानत आहे, छो जो इन वोट जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला जी धरती जे मथां निज़ाम क़ाइमु थी सघे थो, अल्लाह ताला जो क़ानून क़ाइमु थी सघे थो। इहे जेके उहिदा मनसब आहिनि इहे बि अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां तव्हां असांखे अमानतूं आहिनि त इहे मुस्तहिक़ अफ़रादनि जे हवाले कयूं, छो जो इन उहिदनि जे ज़रिए सां, मनसबनि जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला जे हिन धरती जे मथां अल्लाह जे क़ानून खे, अल्लाह जे निज़ाम खे ऐं अल्लाह तबारक व तआला जी ॿुधायल शरीयत खे क़ाइमु करे सघिजे थो। इन वोट जे ज़रिए सां अदल क़ाइमु थी सघे थो, इंसाफ़ क़ाइमु थी सघे थो, शराब खाना बंदि थी सघनि था, ज़िना जा अॾा बंदि थी सघनि था, बेहयाई ऐं बेपर्दगी ख़तमु थी सघे थी। ज़ालिम खे इन क़ानून जे ज़रिए सां, इन निज़ाम जे ज़रिए सां सज़ा ॾिनी वेंदी, मज़लूम जी मदद कई वेंदी, दीनी इदारनि खे आबाद कयो वेंदो, क़ाइमु कयो वेंदो, नाफ़िज़ कयो वेंदो, शरीयत खे क़ाइमु कयो वेंदो, शरई अहकामनि खे नाफ़िज़ कयो वेंदो ऐं अहिड़े लिहाज़ सां दीनी इदारा क़ाइमु ऐं आबाद कया वेंदा, अदल ऐं इंसाफ़ खे क़ाइमु कयो वेंदो, शरई क़ानून खे नाफ़िज़ कयो वेंदो, यतीमनि ऐं बेवाहनि जी किफ़ालत कई वेंदी, इस्लामी कल्चर खे फ़रोग़ ॾिनो वेंदो। त इन वोट जे ज़रिए सां ईमानदार ऐं दयानतदार नुमाइंदा मुंतख़ब करे उनखे इहे उहिदा ऐं मनसब ॾेई करे आला ऐवाननि में ऐं असैम्बली में मोकिलियो, जेके आवाम जे दर्द ऐं तकलीफ़ खे उते वञी करे पहुचाइनि, ॾुख ऐं दर्द खे सम्झी सघनि। पर जेकॾहिं इन वोट जहिड़ी असां अमानत खे बेदीननि ऐं जाहिलनि ऐं धोखेबाज़नि ऐं ज़ालिमनि जे हवाले कंदासीं, पोइ न दीन क़ाइमु थी सघंदो, न शरीयत क़ाइमु थी सघंदी। ऐं बेदीन उहे माण्हू न शराब खाना बंदि कराए सघंदा, न ज़िना जे अॾनि खे बंदि कराईंदा, न बेहयाई न बेपर्दगी खे ख़तमु कराईंदा, न इस्लामी क़ानून खे ऐं शरीयत खे नाफ़िज़ करे सघंदा, न अल्लाह जे निज़ाम खे हिते क़ाइमु करे सघंदा। ऐं जेकॾहिं जाइलनि खे असां वोट ॾींदासीं त पोइ न इहे दीनी इदारा क़ाइमु कराईंदा, न मस्जिदूं ठाराईंदा, न मस्जिदनि जी तामीर जे लाइ, तरक़ी जे लाइ कुझु सोचींदा। ऐं धोखेबाज़नि उहे माण्हू, धोखेबाज़ जेके यतीमनि जा ऐं बेवाहनि जा पैसा खाई करे हलिया विया, कूड़ा वाइदा कयूं पर अमली तौर ते कमु न कयूं
ऐं जेकॾहिं ज़ालिमनि खे वोट ॾींदासीं उहे ज़ालिम जेके पाण ज़ुल्म जी बाज़ार गरम करे वेठा आहिनि, न पोइ इहो अदल क़ाइमु करे सघंदा, न इंसाफ़ करे सघंदा, न ज़ालिम खे सज़ा ॾेई सघंदा, न मज़लूम जी मदद करे सघंदा, न ग़रीब जी मदद करे सघंदा। हज़रत अबू बरदा बिन अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे, जेको हज़रत अबू मूसा अशअरी जो पुटु आहे, उहो फरमाए थो त मुंहिंजे वालिद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो, क़ाल इन्नहु समिअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमाए नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, यक़ूलु मन तवल्ली अमलन, फरमाई हिकिड़े अहिड़े माण्हू खे वाली बणायो वियो आहे कंहिं कम जो, वहुव यअलमु अन्नहु लैसा लिज़ालिकल अमलु आलुन, बाद में हिनखे इहा ख़बर पई मां जेका हिनखे कम जी ज़िमेदारी ॾिनी आहे, जेको हिनखे आल करे मोकिलियो आहे, हालांकि इहो इन शइ जो आल कोन हुयो, इन शइ जो ज़िमेदार माण्हू कोन हुयो, या जीअं मां जंहिंखे वोट ॾिनो आहे इहो इन शइ जो हक़दार कोन हुयो, बाद में हिनखे मालूम थी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, फल्यतबव्वा मक़अदहु मिनन्नार, हल इहो माण्हू वञी करे पंहिंजी जाइ जहन्नम में वञी करे ॻोल्हे। त मालूम थी चुको आहे त वोट जी केतिरी क़ीमत आहे, केतिरी अहमियत आहे, ऐं कंहिंखे ॾियणु घुरिजे ऐं कंहिंखे न ॾियणु घुरिजे। तव्हां असांखे हिन हदीस मां बि मालूम करणु घुरिजे, सम्झणु घुरिजे। ऐं हदीस शरीफ़ जे अंदरि बि जाइ ते आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं तव्हांजे कम जी ज़िमेदारी अहिड़े माण्हुनि जे हवाले कई वञे जेको इन शइ जो आल कोन आहे, जेको इन शइ जे लाइक़ु ऐं मुस्तहिक़ कोन आहे, पोइ फ़साद जो को बि इलाजु कोन आहे। ऐं क़यामत जो इंतज़ारु कयो, ज़ाहिर आहे जॾहिं अल्लाह जी धरती जे मथां फ़साद ज़्यादा थी वेंदो त पोइ क़यामत ई क़ाइमु थी वेंदी। हाणे हर हिकु माण्हू खे इन वोट ॾियण खां अॻु में सोचणो आहे त किथे मुंहिंजो वोट अहिड़े माण्हू जे हक़ में, अहिड़े माण्हू खे त नथो लॻे जंहिंजो क़ुर ऐं हदीस सां परे परे ताईं को वास्तो कोन आहे। ऐं अॼोके दौर जे अंदरि हिन मुल्क ख़ुदादाद पाकिस्तान जे अंदरि जेका दहशतगर्दी आहे, जेका महांगाई आहे, जेको ज़ुल्म ऐं जबर आहे, जेको तशद्दुद आहे, जेको अगवा ऐं फुरूं आहिनि, ऐं जेका चोरी आहे, जेका बदहाली आहे, रोडनि ऐं रस्तनि जी खस्ता हाली आहे, बिजली ऐं गैस जो बहरान आहे, त इन शयुनि जा जेके असां ई ज़िमेदार आहियूं, छो जो असां माण्हुनि जो इंतिख़ाबु कयो, ग़लति माण्हुनि जो इंतिख़ाबु कयो, या तव्हां असांजे ग़लति इंतिख़ाब जो ई नतीजो आहे जो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी करे असां तव्हांजी सज़ा खे भोगींदा अचूं पिया। त एडी ख़्वाजा जेको सिंध जो आई जी थी रहियो आहे, उनखां वरी मजमे में हिकिड़े शख़्स सवालु कयो त सिंध में अमुन कॾहिं ऐं कीअं क़ाइमु थींदो, ऐं सिंध जी अवाम जो पुलिस जे मथां कॾहिं एतमाद ऐं भरोसो थींदो, कॾहिं ग़रीब जी मदद में FIR कटी वेंदी, ऐं कॾहिं ग़रीब ऐं मिसकीन जी हिन थाणे ते मदद कई वेंदी। त एडी ख़्वाजा मुख़्तसर अंदाज़ में इहो जवाबु ॾिनो, वॾो जवाबु न ॾिनई, बिल्कुलु सही जवाबु ॾिनई। चई त जॾहिं इलेक्शन वारे वक़्त में अवाम पंहिंजी जॾहिं मुक़दर ऐं क़िस्म जो फ़ैसिलो करणु वञे थी त महिरबानी करे सोची सम्झी करे वञी करे वोट करे, सोची सम्झी करे वञी करे इंतिख़ाबु करे ऐं वोट ॾिए। ऐं एडी ख़्वाजा मज़ीद इहो चयो त जॾहिं तव्हां भलनि माण्हुनि खे मथे नुमाइंदो करे मोकिलींदो, इंतिख़ाबु कंदो ऐं हुनखे MPA MNA बणाईंदो, त पोइ ज़ाहिर आहे त असां त छा पुलिस त छा जे जिन बि ठीकु थी वेंदा। ऐं हक़ीक़तनि में इन्हनि अॼोके दौर जे इन खस्ता हाली जा ऐं पाकिस्तान जे अंदरि इहे दहशतगर्दी जा ऐं ज़ुल्म ऐं जबर जा, महांगाई जा ऐं चोरी ऐं फुर ऐं अगवा जा असां ई ज़िमेदार आहियूं जो असां ग़लति माण्हुनि खे वोट ॾिनो आहे। असां सिर्फ़ु इलेक्शन वारे वक़्त में 5,000 जी क़ीमत में वोट असां वेकिरो करे छॾींदा आहियूं, ज़मीर जो सौदो कंदा आहियूं। त असांजे तव्हांखे ज़हन में इहा बि ॻाल्हि रहणु घुरिजे त असांजे इन 5,000 जे अंदरि वोट जी छा क़ीमत वञी करे रहे थी। अॻियां 5 साल असांजे वोट में फ़ी ॾींहं जे हिसाब सां असांजे वोट जी क़ीमत छा आहे। त 5,000 तव्हांखे जेकॾहिं को फ़ी वोट जा ॾिए थो ऐं साल जे अंदरि 360 ॾींहं पवंदा आहिनि, 360 ॾींहंनि खे असां 5 में ज़र्ब कयूं आहिनि, 5 सालनि जा टोटल जेके ॾींहं थियनि था 1,800 ॾींहंनि ते थियनि था, 1,800 ॾींहं थियनि था, 1,800 ॾींहं थियनि था। ऐं 1,800 ॾींहंनि खे असां जेकॾहिं 5,000 ते ज़र्ब कयूं त तव्हां असांजे वोट जी फ़ी ॾींहं जे हिसाब सां, हिकिड़े ॾींहं जे हिसाब सां 5 सालनि जे अंदरि ₹2.77 क़ीमत वञी करे बीहे थी। हीअ असांजे वोट जो वञी करे क़ीमत लॻाए करे 5,000 ॾेई करे अॻियां 5 सालनि जे लाइ असांजो ज़मीर ख़रीद कंदा आहिनि ऐं फ़ी ॾींहं जे हिसाब सां असांखे ₹2.77 ॾेई करे वेंदा आहिनि। हालांकि अॼोके दौर जे अंदरि ग़रीब खे बि केरु ₹10 खां घटि न ॾींदो आहे। पोइ छा तव्हां असांजो ज़मीर उन फ़क़ीर खां, उन जेको पेनू खां बि घटि आहे जंहिंजी औकात ₹10 वारी आहे ऐं असांजी हर ॾींहं जे हिसाब सां ₹2.77 पैसा वारी आहे। छो सिंध जी आवाम पंहिंजे ज़मीर खे एतिरो सस्तो करे छॾियो आहे, लिहाज़ा इन सिंध जी आवाम खे सोचणु ऐं सम्झणु घुरिजे। ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं असां वोट अहिड़नि माण्हुनि खे साॻी ईंदासीं त साॻी मुल्क में दहशतगर्दी, बदअमनी, महांगाई, गैस ऐं बिजली जो बहरान रहंदो, हर लिहाज़ सां मुल्क तबाह रहंदो, घटियूं नालियूं तबाह रहंदियूं, रोड ऐं रस्ता खस्ता हाली जा शिकार हूंदा ऐं हर लिहाज़ सां मुल्क तबाह ऐं बर्बादु हूंदो।
पर जेकर असां भलनि माण्हुनि खे वोट ॾींदासीं त शायदि कुझु तब्दीलियूं मुमकिन थी सघनि थियूं, कुझु बहितर थी सघे थो। लिहाज़ा असांखे सोची सम्झी करे अॻिलनि 5 सालनि जो मुक़दर जो ऐं क़िस्म जो फ़ैसिलो करिणो आहे। लिहाज़ा इन लिहाज़ सां कुझु माण्हुनि खे सोच ऐं सम्झ रखणु घुरिजे। एतिरी तबाही खां बावजूद बि असां जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खे वोट ॾियूं था त इहे बुरा माण्हू अची करे असांजे मथां मुसलत थींदा, पोइ साॻी हालात रहंदा, साॻियूं इहे ॾुखियायूं ऐं मुसीबतूं असांजे मथां मुसलत रहंदियूं। ऐं हालांकि इहे माण्हू सचा कोन आहिनि, मुनाफ़िक़ आहिनि। हदीस फरमायो, सहीहुल बुख़ारी जे अंदरि हदीस आहे, आयतुल मुनाफ़िक़ सलासुन, मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं आहिनि। इदा हदस कज़ब, जॾहिं बि ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो, वइदा वाअदा ख़लफ़, ऐं जॾहिं वाइदो कंदो मुखालिफ़त कंदो, वइदी तुमीन ख़ान, ऐं जॾहिं बि उन वटि अमानतूं रखियूं वेंदियूं त इहो ख़यानत कंदो। त इहे गुज़िरियल साल वारा नुमाइंदा मुनाफ़िक़ आहिनि, छो जो इन्हनि असांखे कूड़ ॻाल्हाए करे असांखे वोट वठी करे हलिया विया। हमेशह कूड़ ॻाल्हाईंदा रहिया, वर्क जे दौरान कूड़ ॻाल्हायूं। ऐं ॿिए नंबर ते वइदा वाअदा ख़लफ़, जॾहिं बि वाइदो कंदा त उनजी मुखालिफ़त कंदा। इहे असां सां वाइदा करे विया त असां तव्हांखे फलाणियूं सहूलियतूं ॾींदासीं, रोड ऐं रस्ता ॾींदासीं, नालियूं नलका ऐं घिटियूं ॾींदासीं। लिहाज़ा 5 सालनि जे अंदरि हिननि कुझु बि न ॾिनो, वाइदनि जी मुखालिफ़तूं कयूं। वइदी तुमीन ख़ान, ऐं जॾहिं उन्हनि वटि असांजूं अमानतूं पहुतियूं, ॿियनि मुतासिरीन जो फंड, सैलाब जो मुतासिरीन जो फंड या पैसा वग़ैरह पहुता त खाई करे हड़प करे हलिया विया। ऐं न रोड ॾिनऊं, न रस्ता ॾिनऊं, न घिटियूं ऐं न नालियूं ऐं न नलका ॾिनऊं, कुझु बि आवाम खे सहूलियतूं न ॾिनऊं। उन्हनि जा जेके बि हक़ हुया ग़रीबनि ऐं मिस्किननि जा खाई करे हलिया विया, यतीमनि ऐं बेवानि जा पैसा खाई करे हलिया विया। इहे ग़लति नुमाइंदा आहिनि, इहे मुनाफ़िक़ आहिनि, जिन जी हदीस जे अंदरि वज़ाहत आई आहे। कूड़ बि ॻाल्हाईंदा, वाइदनि जी मुखालिफ़त बि कंदा, ऐं तव्हांजूं अमानतूं जॾहिं उन्हनि वटि रखियूं वेंदियूं त अमानतूं खाई करे ज़ब्त करे भॼी वेंदा। जे लाइ ऐं मरीज़ जे लाइ भले डॉक्टर जो इंतिख़ाबु कंदो आहे, घर जी तामीर जे लाइ भले मिस्त्री जो ऐं भले इंजीनियर जो इंतिख़ाबु कंदो आहे, निकाह ऐं जनाज़े जे लाइ नेक ऐं साले आलिम जो इंतिख़ाबु कंदो आहे, ऐं औलाद जी तालीम जे लाइ भले इदारे जो, भले उस्ताद जो, स्कूल जो इंतिख़ाबु कंदो आहे, ऐं सस्ती शइ वठण जे लाइ, भली शइ वठण जे लाइ भले दुकान, भले शहर ऐं भले इलाइक़े जो रुख़ कंदो आहे, इलाइक़े जो इंतिख़ाबु कंदो आहे। पर वोट वारे वक़्त में सिंधी आवाम ग़लति माण्हुनि जो इंतिख़ाबु करे पंहिंजे मथां माण्हुनि खे मुसलत कंदी आहे। लिहाज़ा आवाम खे सोचणु ऐं सम्झणु घुरिजे त असांखे वोट कंहिंखे ॾियणो आहे, कहिड़ा माण्हू सही आहिनि जेके सिंध खे आबाद करे सघनि था, पाकिस्तान जे अंदरि तरक़ी कराए सघनि था। ऐं मां ज़ाती लिहाज़ सां जमीयत उलमा इस्लाम खे वोट करे रहियो आहियां, छो जो उन्हनि जे अंदरि काफ़ी सारियूं भलाइयूं असांखे नज़र अची रहियूं आहिनि, जेके गुज़िरियल बोर जे वक़्त में बि ग़रीबनि ऐं मिस्किननि जी मदद कई। ऐं जॾहिं सखर जे अंदरि मस्जिदनि खे शहीद कयो आहे त असांजी जमात मैदान में हुई। कराची जे अंदरि मदीना मस्जिद जेका तारिक रोड जे मथां क़ाइमु, उनखे शहीद करण जी कोशिशि कई वई, त उते बि असांजी जमात मैदान में आई। त अहिड़े लिहाज़ सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके सोशल मीडिया ते, फेसबुक ऐं यूट्यूब जे अंदरि मौजूदु आहिनि। कंहिंजी जमात घणी केतिरी ख़िदमत कई आहे, सभ खां ज़्यादा वफ़ादार असांजी जमात आहे। असांजी जमात जो हक़ बि आहे आवाम जे दर्द खे सम्झण जे लाइ, धरणनि ऐं एहतिजाजनि में शरीक थियण जे लाइ बि असांजी जमात हमेशह शरीक थींदी आहे। को माण्हू फुरिजी वेंदो आहे, उनखां फुर थी वेंदी आहे या अगवा थी वेंदो आहे, बि असांजी जमात मैदान वेंदी आहे। ऐं आख़िर में मां सिर्फ़ु वोट ॾियण जे लाइ, जॾहिं वोट ॾियण लाइ माण्हू वेंदो आहे त पोइ ग़लति ॾियण जे करे वोट ख़राब बि थी वेंदो आहे। वोट चाहे तव्हां जंहिंखे बि ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर सिर्फ़ु मां वोट ॾियण जो तरीक़ो तव्हांखे सम्झाए रहियो आहियां। जॾहिं बैलेट पेपर जे मथां असां तव्हां ठपो हणंदा आहियूं, ठपे हणण खां बाद में असां उनखे सही वेड़ींदा न आहियूं, सही बंदि न कंदा आहियूं, जंहिंजे करे ठपो ख़राबु थी वेंदो आहे, वोट आराम सां ख़राबु थी वेंदो आहे। हीअ बैलेट पेपर आहे जंहिंजे हिकिड़े पासे खां नाला आहिनि ऐं ॿिए पासे खां उन्हनि जा इंतिख़ाबी निशान आहिनि। त बैलेट पेपर में ठपे ॾियण खां बाद में ठपो हिननि इंतिख़ाबी निशाननि में कंहिं हिकिड़े ते ठपो असां हणंदा आहियूं। ठपे हणण खां बाद में तव्हां असांखे हिन खे हीअं न आहे वेहणो, जेकर असां हिन ठपे वारे निशान खे असां जेकॾहिं हीअं वेड़ींदासीं त पोइ इंतिख़ाबी निशान जेको हिते लॻल हूंदो उहो हिते बि लॻिजी वेंदो। लिहाज़ा वेहण जो तरीक़ो हीअ आहे त तव्हां हिननि में जंहिंखे बि तव्हां ठपो हणंदो, ठपे हणण खां बाद में तव्हांखे हीअं वेहणो आहे, हीअं न, यानी इंतिख़ाब जो निशान ऐं नालो साम्हूं थी वञे, हीअं जीअं वेठिजे, ॾेखारियां हीअं हिनखे वेड़िजे, तव्हांखे उहो जेको मथियों ठपो लॻल आहे हेठि खे न लॻे, या हेठियों जेको ठपो लॻल आहे मथे खे न लॻे। ज़ाहिर हिते ठपो लॻल हूंदो, असां हुनखे हीअं वेड़ींदासीं त उहो हेठि ते बि ठपो लॻी वेंदो। लिहाज़ा इन तरीक़े सां बि घणा वोट तव्हां असांजा ख़राबु थी वेंदा आहिनि। मां जेको कुझु चयो अल्लाह ताला क़बूल फरमाए। मां सिर्फ़ु हिकु दर्द दिलि ॿुधाए करे, दास्तान ॿुधाए करे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। वधीक तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे, मुक़दर ऐं क़िस्म जो तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे। जहिड़नि माण्हुनि खे तव्हां इंतिख़ाबु कंदो, इहे माण्हू वञी करे 5 सालनि जे मथां तव्हांजे मथां इहे क़ाइमु रहंदा, तव्हांजे हर निज़ाम जे मथां क़ाइमु रहंदा, तव्हांजे रोड ऐं रस्तनि जे मालिक थी वेंदा, तव्हांजी हर मिल्कियत जा इहे मालिक थी वेंदा, तव्हांजे तक जा इहे मालिक थी वेंदा। पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे जीअं तव्हां सां उहे हशर करनि। लिहाज़ा आवाम खे सोचे सम्झी करे फ़ैसिलो करिणो आहे। वस्सलाम मौलाना अब्दुर रब टामरी।